के दोज़ख जी बाहि साड़े छॾींदी वला तरकनू इलल्लज़ीन ज़लमू फतमस्सकुमुन नार इन बदबख्तन बदअक़ीदन जे तरफ़ लाड़ो बि न कयो रग़बत बि न कयो जेकॾहिं तव्हां इन रग़बत कई लाड़ो कयो त तव्हांखे बाहि छुहंदी अल्लाह मनो फरमाई आहे क़ुरान मनो फरमाई आहे बदमज़हब खां भॼ परे जे न छिते कुते जे चक खां माण्हू भॼंदो आहे त मथां गिग लॻी वञे मथां माण्हू असांखे छितो न बणाए विझनि रब जो कसमा वहाबी ऐं शीए जी बि इन खां वधीक गिग आहे जंहिंखे लॻी वई त जा ॿई जहान ख़राब करे छॾींदी छिते कुते वारे जो सुयूं इलाज आहे पर बदमज़हब वहाबी ऐं शीए जो को इलाज ई कोन्हे को छो त ईमान ख़तम थी वेंदो आहे जॾहिं ईमान हलियो त दवा असर ई कान कंदी आहे नारे तकबीर अल्लाह अबा बच्चा दवा लाए न चुप थी आओ न वणियो ॻाल्हि इन भागनि खां बचंदव या न ज़ोर सां बचाओ अल्हम्दुलिल्लाह असांजो हबीब शान वारो चओ सुभान अल्लाह असांजो हबीब शान वारो मान वारो इज्जत वारो फज़ीलत वारो अल्लाह ताला जी ज़ात में बरकत फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन बेशक अल्लाह मोमिनन ते थोरो कयो आहे वाकई असांजे मथां थोरो आहे अहिड़ो जवान अल्लाह पाक असांखे अता फरमायो जो अहिड़ो कंहिंखे ख़ुदा ॾिनो ई कोन असां अर्ज़ु करे सघूं था मौला थोरो त इनखे चइबो आहे जो ॿिए खां निरालो हुजे नबी करीम असांखे तो ॾिनो आहे ॿियनि खे बि तो नबी ॾिना हा असांखे रुॻो ॾींहुं हा ॿियनि खे न ॾींहुं हा त पोइ थोरो मञूं हा 1.25 लख नबी बि आया असां ॾे बि आयो थोरो वरी खाधो मानी जहिड़ी तव्हां खाधी तहिड़ी मूं खाधी तहिड़ी हाजी यार मोहम्मद कारी तहिड़ी साईं खाधी सॼे राज मानी हिकु जहिड़ी खाधी पर को मूंखे चए बोली साहिब तोते थोरो आहे जो तोखे मानी खाराईजे हा मूंखे कहिड़ो थोरो आहे मानी सॼे जहान खे खारायो मूंखे बि खारायो थोरो आहे त सभिनि ते आहे जो नाहे त कंहिं ते कोन्हे सॼे जहान ते थोरो कोन्हे रुॻो मूं हिकु ते छो भला ॿिए खे न खारायो आहे मूंखे खारायो आहे त पोइ हो थोरो समझो ॻाल्हि आहे न अल्लाह ताला फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन मोमिनो तव्हां ते थोरो आहे इज़ बअस फीहिम रसूलन मां तव्हां ॾे रसूल मोकिलियो आहे असां चऊं था मौला असां ॾे बि रसूल आयो ॿियनि ॾे बि रसूल आया ॿियनि ॾे बि नबी आया असां ॾे बि नबी आयो थोरो वरी छाजो आहे आदम अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम ॾे आयो इद्रीस अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत ॾे आयो सुलेमान नबी पंहिंजे उम्मत ॾे आयो दाऊद नबी पंहिंजे उम्मत ॾे आयो मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत ॾे आयो यहया अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत ॾे आयो 1,24,000 नबी पंहिंजे पंहिंजे उम्मतुनि ॾे आया असांजो नबी बि असां ॾे आयो थोरो वरी छाजो आहे अल्लाह ताला फरमाए थो हाओ हाओ थोरो आहे सम्झो फ़र्क़ु आहे ॿिया ख़ाली नबी हा ॿिया ख़ाली रसूल हा पर जेको मोमिनो मां तव्हांखे नबी ॾिनो आहे अव्हांखे रसूल ॾिनो आहे सो नबीअनि जो नबी आहे रसूलनि जो बि रसूल आहे ॿिया ख़ाली नबी हा ॿिया ख़ाली रसूल हा अव्हांजो रसूलनि जो बि रसूल आहे सैयदुल मुरसलीन आहे इमामुल मुरसलीन आहे इमामुल अव्वलीन वल आख़िरीन आहे अहिड़ो नबी आहे जो सॼे जहान जो सरदार नबी आहे हाणे त सम्झ में ॻाल्हि आई थोरो आहे या न आहे ॾाढे ॻाल्हि आहे थोरो आहे या न आहे अहिड़ो थोरो आहे जो महबूब करीम जहिड़ी ज़ात अल्लाह असांखे ॾिनी जंहिंजी रज़ा ख़ुदा चाहींदो आहे जंहिंजी रज़ा ॾाढे चओ हज़रत ख्वाजा पीर मोहम्मद अब्दुल गफ़ार नक्शबंदी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे सराइकी ज़ुबान में सराइकी सम्झंदा अलाए कोन फरमाए थो हर कोई प्या चाहे मर्ज़ी मालिक कल तार दी अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी कौन समझ में आयो सुभान अल्लाह थोड़े आस्ते था चलाड़े जो हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कल तार दी पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी अहमद मुख्तार दी सॼो जहान चवंदो आहे त केरु राज़ी हुजे चओ अल्लाह ॾाढे जो ॾाढे केरु राज़ी हुजे हर माण्हू चवंदो आहे त राज़ी केरु हुजे पर अल्लाह चवंदो आहे त मुंहिंजो महबूब राज़ी हुजे सलात मुंहिंजे हबीब हुजे اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحبه وبارك وسلم. बड़ी दुरूद मुझे प्यारे हैं.
सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। वरी ॿुधो, कोई प्या चाहे मर्जी मालिक कलतार दी। मालिक कलतार केड़ा? अल्लाह। कलतार बमाना किरदगार, कादिर कदीर कुदरत जो मालिक। हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कलतार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी। अहमद मुख्तार दी। सुभान अल्लाह। मुझा प्यारा दोस्तों अज़ीज़ो, मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मनशा ऐं मर्ज़ी ख़ुदा चाहींदो आहे। इहो बुज़ुर्ग हक़ीक़त में हिकिड़ी हदीस जो तर्जुमो कयो आहे। कुल्लुहुम यतलबून रदाई व अना अतलबु रदाक या मुहम्मद। क़ुदसी हदीस जा लफ़्ज़ आहिनि। रब ताला जी ज़ात बाबरकात पाण थो फरमाए, सॼो जहान चवंदो आहे, काइनात चवंदी आहे त अल्लाह राज़ी थिए। रब थो चवे मुंहिंजा महबूब मां अल्लाह चवंदो आहियां तूं मुहम्मद राज़ी हुज। कुल्लुहुम यतलबून रदाई, सभई मां अल्लाह जी रज़ा घुरंदा आहिनि। मां अना अतलबु रदाक या मुहम्मद, पर तुंहिंजी रज़ा वरी मां अल्लाह घुरंदो आहियां त मुंहिंजो महबूब मुहम्मद राज़ी हुजे। तूं शेर बि ॿुधी, क़ुदसी हदीस बि ॿुधई, पर वरी क़ुरान बि ॿुध। अल्लाह ताला फरमाईंदो आहे वलसौफ युतीका रब्बुका फतरदा। ओ मुंहिंजा महबूब, मां रब करीम जी ज़ात बाबरकात तोखे एतिरो ॾींदुसि, एतिरो ॾींदुसि, एतिरो अदा कंदुसि जो तूं मुहम्मद राज़ी थींदे। सुभान अल्लाह। वलसौफ अन करीब युतीका, अता कंदो तोखे तुंहिंजो रब फतरदा, एतिरो तोखे रब ॾींदो जो तूं राज़ी थी पवंदे। नबी करीम खां पुछो वियो आहे, या रसूल अल्लाह, अल्लाह फरमायो आहे त मां तोखे ॾींदुसि तूं राज़ी थींदे। ॾे ख़बर या रसूल अल्लाह, तूं कॾहिं राज़ी थींदे? नबी से फरमाइनि था, हिकिड़ो ईमान वारो मुंहिंजो उम्मती बि जहन्नम में हूंदो त राज़ी कोन थींदुसि। हिकिड़ो, सम्झो था याद? हिकिड़ो ईमान वारो, हिकिड़ो ईमान वारो मुंहिंजो उम्मती बि दोज़ख में हूंदो त मां राज़ी न थींदुसि। बलक छा कंदुसि? उन हिकिड़े खे बि जहन्नम मां कढी जन्नत ॾे वाणींदुसि तूं राज़ी थींदुसि। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात जो वाइदो आहे, तोखे राज़ी करणो आहे। अल्लाह जो हबीब तॾहिं राज़ी थींदो जॾहिं सभिनी उम्मतुनि खे जन्नत में वठी वेंदो। ऐं मां चवां थो त उम्मती अथव उहो जंहिंखे मुस्तफ़ा जी मुहबत आहे। सुभान अल्लाह। अब ईमान सां ॿुधाए, मुहबत वारो चवंदो त नबी मां जहिड़ो आहे। मुहबत वारो चवंदो त असांजे वॾे भाउ जहिड़ो आहे। मुहबत वारो चवंदो त नबी करीम खे भित जे पुठियां जी ख़बर न आहे, ज़ोर सां वर्दी ॾींदो हलंदा। मुहबत वारो चवंदो त मुहम्मद जो उर्स हराम आहे। हिन पंहिंजे किताब में लिखियो आहे, फतावा रशीदिया में गंगोही सवाल था कनि खां त माण्हू उर्स कंदा आहिनि, ख़ैरात कंदा आहिनि, मिठाई विरहाईंदा आहिनि, क़ुरान पढ़ंदा आहिनि, ख़ालिस हदीसूं पढ़ंदा आहिनि, सीरत जे किताबनि मां नबीअ जो शान बयान कंदा आहिनि, पर उन महफ़िल जो नालो रखंदा आहिनि महफ़िल मीलाद। मौलाना मूंखे महिरबानी करे ॿुधायो त इहा महफ़िल मीलाद जंहिंमें क़ुरान पढ़जे, हदीस पढ़जे, नबी जी तारीफ़ कजे, नबी जी सीरत बयान कजे, पोइ ख़ैर ख़ैरात करे मिठाई विरहाइजे, इहा महफ़िल मीलाद मल्हाइण जाइज़ आहे? तव्हां त चओ था जाइज़ आहे, पर देवबंदनि वहाबनि जो रशीद अहमद गंगोही फतावा रशीदिया में थो लिखे त कोई बि मीलाद जाइज़ कोन्हे, सभु मीलाद बिदअत ऐं हराम आहे। तोड़े क़ुरान पढ़, तोड़े ख़ैरात कर, तोड़े सही हदीसूं पढ़, कुछ भी थी पे, कंहिं बि हालत में मीलाद उर्स जाइज़ कोन्हे को। ओ मुंहिंजा पहिरां भाउ अज़ीज़ दोस्त वीर, अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात असांखे नबी पाक अता कयो आहे। उर्स जो मतिलबु इहो हूंदो आहे त असां अल्लाह जे शुक्रिये बजा करण लाइ, अल्लाह जे नेमत खे ॻाइण जे लाइ, अल्लाह जे राह में ख़ैरात कंदा आहियूं। या अल्लाह तो असां ते नेमत कई आहे, उन जे एवज़ में असां ख़ैरात कयूं था, मिस्कीननि खे, दोस्तनि खे, अमीरनि खे, ग़रीबनि खे, सभिनी भाउरनि खे खारायूं था। इन जे करे त मुहम्मद अरबी मिलियो आहे, इन जे ख़ुशीअ में ख़ैरात कयूं था। अरे जेकॾहिं पुटु ॼमंदो आहे त पुट जो बि अक़ीक़ो कंदो आहे। हे त मुहम्मद करीम जी ज़ात आहे, जंहिंजे करे ख़ुदा ताला जी ज़ात सभई नेमतूं असांखे नसीब फरमायूं। सुभान अल्लाह। क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो आहे, व अम्मा बिनिअमत रब्बिका फहद्दिस। ओ मुंहिंजा प्यारा नबी पाक, मां अल्लाह पाक जेके तो ते नेमतूं कयूं आहिनि तन जो चर्चो कर। सुभान अल्लाह। जन नेमतुनि खे मां तुंहिंजे मथां सस्तो कयो आहे,
जेके नेमतूं मां रब तुंहिंजे मथां कयूं आहिनि त उन नेमतुनि खे ॻाए बयान कर। अलाह पाक तव्हां असांखे बि हुकुम कयो आहे त मां रब जूं नेमतूं ॻायो बयान कयो। इहो ख़ुदा जे नेमत जो बयान करणु आहे, चर्चो करणु आहे, ॻाइणु आहे जो अलाह असांखे नबी ॾिनो। असां अलाह जे राह में पंहिंजो माल ख़र्च कयूं था, ख़ैरात कयूं था, दोस्तनि ग़रीबनि खे ख़ुशीअ में खारायूं था पिया। हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको पंहिंजे वक़्त जो गौस हो, कामिल मुजद्दिद हो, उन पंहिंजे मक्तूबा शरीफ़ में हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे। दुरूद पढ़ो त तोखे मां अल्लाह जे वलीअ जो वाक़ियो ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत पीर साईं रोज़े वारनि मक्तूबात शरीफ़ में लिखियो आहे, पाण फरमाइनि था हिकिड़े अल्लाह जे कामिल वलीअ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कई। सुभान अल्लाह। ख्वाब में छा कई अबा? ज़ोर सां चओ, छा कई? तो ख्वाब में नबी करीम खां पुछे त या रसूल अल्लाह, असीं जेको उर्स कंदा आहियूं, अव्हां जे ख़ुशीअ में मीलाद मल्हाईंदा आहियूं, इहो असांखे महिरबानी करे ॾिसो त जाइज़ आहे या न। नबी करीम अलैहिस्सलाम खां इहो मसइलो पुछे त मीलाद करणु, उर्स करणु जाइज़ आहे या न। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मक्तूबात में ही लफ़्ज़ लिखिया आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वलीअ खे फरमायो, मन फरह बिना फरहना बिही। ओ साल करण वारा जेको असांजी ख़ुशी कंदो आहे, मां मुहम्मद उन खां ख़ुशि थींदो आहियां। अल्लाह जे वलीअ जी फतवा आहे कामिल अकमल वलीउल्लाह हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रज़ी अल्लाह ताला अन्हु जी। दाही आम तरह सां देवबंदी सिंध वारा माण्हुनि खे धोखो ॾींदा आहिनि। असां बि रोज़े धणी जा मुरीद आहियूं। अड़े कीअं? हे वहाबी माण्हुनि खे धोखो ॾींदा आहिनि। बाबा असां हो मुरीद हाले जी वारे जा, हाले जी वारो हो अमरोट वारे जो, अमरोट वारो मुरीद हो सोई शरीफ वारे जो, सोई शरीफ वारो मुरीद हो हज़रत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह। त जेकॾहिं असां मुरीद रोज़े धणी आहियूं, अल्हम्दुलिल्लाह, जेकॾहिं मुरीद सॾायो था त पोइ मुर्शिद जो चवण वठो। हज़रत रोज़े धणी त फरमाए थो त मन फरह बिना फरहना बिही। रसूलुल्लाह फरमायो आहे जेको असांजे मीलाद मल्हाए फरहत कंदो आहे, ख़ुशी कंदो आहे, मां मुहम्मद उन खां राज़ी हूंदो आहियां। मलफूज़ात शरीफ़ में ख़ुदि लिखियो पियो आहे, हो मक्तूबात जी ॻाल्हि आहे, हे मलफूज़ात जी ॻाल्हि आहे त रबीउल अव्वल शरीफ़ जी 12 तारीख़ थींदी हुई। हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी हवेली खे ख़ाली कराईंदा हुआ, पंहिंजा अहल बैत पाक बि घर में रहाईंदा हुआ, पंहिंजे घर खे सींगारे उन में उर्स जो ताम पचराईंदा हुआ। दरवाज़े जे मथां करो पाण खणी बीहंदा हुआ। जेका जमात ईंदी हुई उन्हनि जा हथ पाण धुआरींदा हुआ, हथनि सां खणी मानी खाराईंदा हुआ। फ़क़ीर चवंदा हुआ क़ुर्बान वञा, तव्हां असांजा मुर्शिद आहियो, आले नबी आहियो, अव्हां असांजा हथ न धुआरियो। हज़रत रोज़े धणी फरमाईंदा हुआ अॼु मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जो मीलादुन नबी आहे, हुज़ूर जे उर्स जी दावत आहे, अव्हां सभु मुंहिंजे महबूब मुहम्मद जा महिमान आहियो। रसूलुल्लाह जे महिमाननि जा मां मोहम्मद राशिद हथ धोराया। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त दुनिया जूं सभु ईदूं मीलादुन नबी जे ईद तां क़ुर्बान आहिनि। हज़रत रोज़े वारे जा लफ़्ज़ आहिनि मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह जा त दुनिया जूं तमाम ईदूं मीलादुन नबी वारी ईद तां क़ुर्बान आहिनि। छो त सभु ईदूं सरकार वारी ईद जे सदके में। ऐं ही खबीस छा थो करे? बिदअत, हराम, नाजाइज़। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, सच ॿुधाइजां, अल्लाह जे वलीअनि जो फ़ैसिलो सचो या शैतान जे मुरीद जो? अल्लाह जे वलीअनि जो फ़ैसिलो सचो आहे न साईं। असां कंहिं मुल्ला मौलवी जे फतवा ते कोन हलंदासीं, असां अल्लाह जे कामिल वलीअनि जे फतवा ते हलंदासीं। असांखे क़ुरान ॿुधायो आहे, असांखे हदीस ॿुधायो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी ईमान वारो कंदो आहे। छाजे करे जो अल्लाह जो एहसान बि ईमान वारनि जे मथां आहे। छो न ख़ुदा जो एहसान हुजे? ओ मुंहिंजा अल्लामा अहमद कस्तलानी शारह बुखारी मवाहिबुल दुनिया में लिखियो आहे, मुंहिंजा दादे मुस्तफ़ा जो शान पुछ त वलीअनि खां पुछ। सुभान अल्लाह,
शाह साहब फरमाइदो मरी वया सब मोर हंज न बचो हिकड़ो उन्हनि आखेरनि ते वेठा चिब चढ़ी हाणे अची डंड भरी कूड़नि कायरनि सां कदर वारा विया हलियासीं अल्लाह जे वली खां पुछ न अल्लामा अहमद कस्तलानी मवाहिबुल गनी में लिखे थो पियो त जंहिं रात मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी आमद थी आहे विलादत थी आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॼमण थियो आहे सुबह जो मके जा मुशरिक हस्बे दस्तूर काबतुल्लाह में बुतन जे पूजा पाठ लाइ ईंदा हुआ जीअं जो बैतुल्लाह में दाख़िल थिया त 360 बुत रखियल हुआ सभु ऊंधा पिया सभई बुत मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां मोहब्बत सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो थोरो तव्हांखे वक़फ़ो थी वियो ख़ैर आहे उमरकोट मां बिजली रोज़ानो कान वेंदी आहे पर जलसे खां अॻु में 8 साढे 8 हली वई वरी विच में वई आहे ॿियो छो वई आहे ख़बर अथव तो हनन हमराहन कोशिश कई त जीअं जलसो न थिए पर अल्हम्दुलिल्लाह असां दुनिया वारी बिजली जा मोहताज कोन आहियूं जे मथों पावर हाउस ख़त्म थियो त हिते पीर साहब इंतजाम करे छॾियो वरी हथ रादू बिजली हले पई करे हे वहाबी चवंदा जी असांजे कननि ते आवाज़ न अचे पर इंशाअल्लाह ताला सुबह ताईं सुम्हण असां बि कोन ॾींदासीं इंशाअल्लाह। हाणे सभई बुलंद आवाज़ सां ज़िक्र कयो ला इलाहा मुझे आका ते हिकिड़ो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ॻाल्हि तव्हांखे यादि हूंदी मां अर्ज़ पे कयो त जंहिं राति नबी करीम जी विलादत थी आहे अल्लामा अहमद कस्तलानी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त सुबुह जे टाइम ते जीअं जो मके वारा काबतुल्लाह में इबादत जे ख्याल सां बुतन जे पूजा जे ख्याल सां आया त 360 बुत सभु ऊंधा था पिया हुजनि सभिनि चयो हिकिड़ो बुत किरे हा 2 किरनि हा 3 किरनि हा 4 किरनि हा 10 किरनि हा हे 360 बुत छो किरिया आहिनि हे का नई को हादसो पेश आयो आहे माण्हू बि कंहिं कोन किराया आहिनि वध में वधि 2 4 10 15 माण्हू को किराए वञे हा हे 360 बुत जेके काबे जे छत में बि पिया हा उहे बि किरी पिया आहिनि ॻाल्हि का विचों ॿी आहे सलाह कयूं हलो त हलूं उते मके जे शहर में हिकिड़ी औरत रहंदी हुई जेका तमामु वॾी काहिना हुई वॾी जादूगर हुई उन खां वञी जादू करायो त ॾे ख़बर हे बुत काबतुल्लाह में छोकिरी पिया अल्लामा अहमद कस्तलानी रहमतुल्लाह अलैहि शार बुखारी शरीफ जो मवाहिबुल दुनिया में फरमाइल था पिया उन औरत वटि जमल मके पाक वारा माण्हू पहुता औरत पंहिंजो जादूअ जो हिसाब लगायो आहे पंहिंजा टिपण हया अथई जादू ला करण खां बाद में माण्हुनि खे चवण लॻी आहे यादि रखो कंहिं बि माण्हूअ बुत कोन किराया आहिनि कंहिं इंसान जो हिन में अमल दख़ल कोन्हे को मुंहिंजो जादू वारो इल्मु मूंखे ॿुधाए थो त बुत इन जे करे किरिया आहिनि जो हज़रत अब्दुल्लाह जे घर मुहम्मद ॼाओ दोस्तों हाणे मूंखे ॻाल्हाइण जो नारा हाणे वरी घटि हणो छो त वक़्तु घणो गुज़री वेंदो ॻाल्हियूं रहिजी वेंदियूं इन जे करे तव्हां हाणे नारनि खे बंदि करे 2 टे ॻाल्हियूं ॿुधी वठो नारे वारी जॻह ते दुरूद पंजाबी मथे पढ़ंदा हलो सलात मुंहिंजी आका करीम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि।
दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो वा औरत पे उनके बुधाए त मुझो जादू थो बुधाए मुझो इल्म थो बुधाए त अब्दुल्लाह जे घर में मोहम्मद जाऊआ अबू जहल वारा चवन था दे खबर भला पुत छो करिया हन जमे अब्दुल्लाह जे घर पुटड़ो अब्दुल मुत्तलिब खे पोटो जमे पर उनजे जमण जे करे पुत छो था किरण पिया वा माई पई चवे इन जवान जे हथा क़यामत ताईं पुत परस्तीअ जो बेड़ो बुडी वेंदो अहिड़ो जवान आयो आहे जो बुत परस्तीअ जी तबाही करे छॾींदो बुत परस्तीअ जो नाम दुनिया मां नामो निशान मिटाए छॾींदो शिरक जी बेड़ी ॿोड़े छॾींदो इस्लाम ऐं तौहीद जो अलम बुलंद फरमाईंदो इस्लाम खे ख़ुदा तबारक व तआला इन जे हथां ज़िंदा फरमाइण वारो आहे मुहम्मद अरबी आयो आहे अचण सां ख़ुदा तबारक व तआला बुतनि खे ऊंधो करे छॾियो आहे अरे जंहिं जवान जे अचण सां ज़मीन ते बुत किरी पवा उन हबीब जी ख़ुशी मोमिन मल्हाइनि या न फारस जे शहर में फारस जे इलाइक़े में यानी ईरान जे भर में मुंहिंजा अदा हिकिड़ो बुत कदो हो 1000 साल गुज़री विया हुआ उन जाइ ते बाहि मरंदी हुई छो त मजूसी बाहि जी पूजा कंदा हुआ और जीअं मुसलमान अल्लाह जी इबादत कंदो आहे मुशरिक बुतनि जी पूजा कंदो आहे आतिश परस्त बाहि खे पूजींदा हुआ उहे मजूसी माण्हू जेके हा सो बाहि जी पूजा कंदा हुआ पर उहे पूजा कोन कंदा हुआ पर बाहि खे सदाईं पिया मारींदा हुआ लख रुपया ख़र्च कंदा हुआ हुननि जो अक़ीदो हो त अवतार हुआ असांजो महबूद आहे बाहि उनखे विसामण बि कोन ॾींदा हुआ 24 कलाक उनखे पिया मारींदा काठियूं सोरींदा वेंदा हुआ गैस ऐं मसाला पिया विझंदा हुआ हमेशह बाहि पई मरंदी हुई तारीख़ लिखे थी त 1000 साल खां वठी करे हिकिड़े ॾींहं जे लाइ उहा फारस वारी बाहि कान विसाणी हुई नबी करीम जे अचण खां अॻु में छो त हुननि जो इहो गोया माबूद हो करोड़ों रुपया ख़र्च कंदा हुआ सालाना हुनजे मथां ॾोकड़ ख़र्चींदा हुआ पर बाहि खे विसामण न ॾींदा हुआ उनखे मरंदे 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 1000 साल गुज़री वियो जंहिं दिहाड़े मोहम्मद अरबी जाओ आहे त फारस वारी बाहि विसामी वई उते जा जेके बावा हुआ उते जा हुननि जा पिंडक हुआ उहे पाण में सलाह करण लॻा 1000 साल गुज़री विया आहिनि बाहि कान विसाणी आहे छा सबबु थी पियो आहे जो बाहि विसामी वई और मुझा प्यारा दोस्तन पांजे इल्म मुताबिक जादू मुताबिक पांजो हिसाब किताब लगाए जायचा कढिया आखिर इन नतीजे ते पहुता असांखे बि सम्झ का नथी पवे पई बाक़ी असांजो इल्म ॿुधाए थो त मक्के जे शहर में हिकिड़ो ॿार कुरैशन में ॼाओ आहे असांजा किताब ॿुधाइनि था हुनजो नालो बि मुहम्मद आहे उनजे ॼमण जे करे बाहि विसामी वई आहे छाजे करे जो मुहम्मद मुस्तफ़ा जे अचण खां पोइ बाहि जी पूजा जो दौर ख़तम थी वेंदो वाह जवान महबूब जे अचण जे सदके ख़ुदा जो हबीब पेर रखे मक्के में त फारस जे अंदर मुंहिंजा प्यारा दोस्त थी त बाहि विसामी वञे ऐं नौशेरवान बादशाह जेको मशहूर आहे उनजो किलो हो वॾो कोट हो तव्हांजे उमर कोट जो कोट हुन सां कोन पहुचे अवां जो मिटीअ जो ठहियल आहे हुनजो पत्थर जो ठहियल हो उनखे 14 वॾा वॾा मीनार हा जंहिं राति मुहम्मद करीम जी विलादत बासहादत थी आहे अहिड़ो त हुनजे कोट में ज़िलज़िलो पियो आहे जो हुनजा 14 मीनार किटी पट ते वञी पिया हुन बादशाह वॾा वॾा माण्हू घुराया आलिम घुराया जादूगर घुराया त मुंहिंजा हे मीनारा मज़बूत ठहियल हा किरण जो सवाल ई पैदा को नथो थिए छाजे करे किरी पिया हल हुनखे इल्म वारनि ॿुधायो आहे त ॿियो को सबबु कोन्हे न को तूफ़ान आयो आहे न को ज़लज़लो थियो आहे मक्के जे शहर में हज़रत अब्दुल्लाह जे घर में मुहम्मद मुस्तफ़ा जाओ सभई चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह अरे महबूब पाक जी ज़ात बाबरकात दुनिया में ख़ैर जो ॼमन आमद मुबारक थे त फारस जी बाहि विसामी वञे मके जा बुत ऊंधा थी किरी पवन नौशेरवान जे कोट जा कुंगरा किरी पवन सॼे जहान जे अंदर मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ नई ॻाल्हि पैदा थी पवे रुगो इहे न पर अल्लामा अहमद कस्तलानी फरमाए थो मर्रत वहशुल मशरिक़े इलल मग़रिब बिल बिशारात हबीब जे ॼमण वारे ॾिहाड़े ओभर जा पखी ओलह पिया वञनि ओलह जा पखी ओभर पिया वञनि ॾखिण जा पखी उत्तर पिया वञनि उत्तर जा पखी ॾखिण पिया वञनि छा पिया पखी हिक ॿिए खे चवनि पिया आया आसथियाम मुंहिंजा ॿारो चल बंभोर में पसी पहर पुलहल जी मुंहिंजा नासी नीण ठरियाम हाणे बूंदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं पखी पिया हिक ॿिए खे मुबारक हुजनि छो न मुबारक हुजनि जो अल्लाह जो हबीब आयो अदा केरु आयो चो अल्लाह जो
जोर सां जो केर आयो अल्लाह जो हबीब आयो मुझो महबूब करीम अचे खुदा जी ज़ात बाबरकात जा पखी परिंदा जानवर एक के मुबारक हुजन मुत उदा थी किरी पवन खुदा जो कसम जे जानवरन के खुशी आ त मोमिनन के अगे खुशी आ हदीस पाक में दुआ त उन रात जॾहिं महबूब जावा सुबह जे टाइम ते शैतान अबू कुबैस जबल जे भर में वेही वठी रड़ियूं कई तमाम ज़ारो ज़ार रोवण लॻो आहे एतिरो त रुनो आहे जो रूह ज़मीन जा जेके हुन जा चेला चपाटा हा सभु हिन वटि गॾिजी आया अञा जो ॾिस त मथे में धूड़ वेठो थो विझे रोई रहियो आहे शागिर्द चवनि पिया ॾे ख़बर उस्ताद तोखे छा थियो आहे फारसी ज़बान में शैतान खे चइबो आहे देव अदा छा चइबो आहे ॾाढे त चओ ज़ोर सां छा चइबो आहे शैतान खे फारसी में चइबो आहे देव कोन था सम्झो छा सिंधी ज़ुबान में पाण खे शैतान इब्लीस पलीत लानती चवंदा आहियूं फारसी वारा हुनखे चवंदा आहिनि देव मलऊन हुन जा जेके ग़ुलाम हा ग़ुलामनि खे चइबो आहे बंदो सम्झो ॻाल्हि आहे न शैतान जो नालो फारसी में छा आहे देव ऐं फारसी ज़ुबान में ग़ुलामनि खे छा चइबो आहे हाणे माना छा बि थी 16 लख रखी थिया देव बंद या देव बंदा या देव बंदी सम्झो था आहे न तव्हां सोचींदा देव बंदी लाइ तव्हां जे लेखे को बंदी खयो था त छा बंदी का कान अथनि फारसी लफ़्ज़ अथव देव बंदी माना शैतान जा बाधा शैतान जा ग़ुलाम शैतान जा शागिर्द मुंहिंजा प्यारा दोस्त शैतान वठी जो दाहूं कयूं त जेतिरा बि हुन जा बंदा हा कुरान पाक में अल्लाह ताला फरमाया कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास रब करीम फरमाया माण्हुनि मझां ऐं इंसाननि मझां उन शैतान जा ग़ुलाम आहिनि मिनल जिन्नति वन नास इंसाननि मझां बि त जेवनि मझां बि उन जा ग़ुलाम आहिनि उन जा दा सभु शैतान वटि गॾिजी आया चवनि पिया दे ख़बर उस्ताद छो थो रोई असां तोखे अहिड़ो रोंदो कॾहिं बि कोन ॾिठो आहे जहिड़ो अॼु थो रोई तोखे कहिड़ी वेदन वरितो आहे शैतान चयो छो न रोवां अॼु रोवण जो ॾिहाड़ो आहे छो भला रोई थो ॻाल्हि कहिड़ी आहे शैतान पियो चए कद आन मुहम्मदुर रसूलुल्लाह इन जे करे थो रोवां जो अॼु मुहम्मद करीम जी विलादत बासादत थी वई आहे अॻे माण्हू मूंखे पूॼींदा हा मुंहिंजी हुकूमत हलंदी हुई पर मुहम्मद करीम जे अचण सां मुंहिंजी बादशाही ख़तम थी वई हाणे क़यामत ताईं मुहम्मद जी नबूवत हलंदी हाणे ॿई ॻाल्हियूं भेटाए ॾिसो होॾो मोमिन ख़ुशियूं पिया मल्हाइनि ऐं पखी ओलह जा ओभर जा ओलह ॾखिण जा उत्तर जा ॾखिण सॼो जहान ख़ुशियूं पियो मल्हाए ऐं शैतान वरी मातम पियो करे इन्ही जे करे त आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह इन्ही मौज़ूअ ते फरमायो आहे फरमाइनि था निसार तेरी चहल पहल पर हज़ारो ईदे रबीउल अव्वल निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबीउल अव्वल सवाए इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे थे सवाए इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे थे आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फरमाए तो ओ मिलादुन नबी वारी ईद तो ता कुर्बान वञा जो अल्लाह पाक जे हबीब जे अचण सां सॼो जहान ख़ुशू पियो मल्हाए हिकिड़े इब्लीस के मथे में सूर हो मुंहिंजा दोस्त उन्ही ज़माने जी ॻाल्हि आहे सवाए इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे थे पर अज भी आहे सवाए इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं अब आया ना सवाए इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं खुशी मनाए उठाया ना जैसे हबीब जी खुशी आ सो मते माने सामने सही सुभान अल्लाह सभी तो सुभान अल्लाह सवाए इब्लीस के जहां में ओ
जिब्रील मां महबूब जो ख़ालिक़ आहियां पैदा करण वारो मां आहियां मुंहिंजो बंदो आहे मां हुन जो रब आहियां पर महबूब मोहम्मद करीम खे मां रवानो कयो आहे जो मां अल्लाह खे बि ख़ुशी आहे ऐं मां ख़ुशीअ में रब थो चवे ख़ुशीअ में हबीब करीम अलैहिस्सलाम जे आमद जे ख़ुशीअ में वंड थो विरहायां अहिड़ी थो विरहायां जो क़यामत ताईं को विरहाए कोन सघंदो पाण छा कंदा आहियूं उर्स जी देग लाहींदासीं फंडर कोहंदासीं बकर कोहंदासीं चाशनी पचाईंदासीं सीरा पचाईंदासीं पुलाव मानियूं ठाहींदासीं बत्तियूं लॻाईंदासीं झंडा लॻाईंदासीं ऐं मुंहिंजे महबूब ते सलातो सलाम पढ़ंदासीं पर अल्लाह ताला फरमाए थो मां अहिड़ी शइ थो कयां मां अहिड़ी शइ थो वंड विरायां जो क़यामत ताईं को करे ई न सघे या अल्लाह छा कंदे रब ताला जी ज़ात बाबरकात हज़रत जिब्रील अमीन खे इरशाद फरमायो आहे नाद फिस समावात वल अर्द अंतल दंसाल आलमीन ज़ुकूरा ओ प्यारा जिब्रील मां रब करीम जी ज़ात बाबरकात जे तरफ़ खां ऐलान वञी कर त रूह ज़मीन ते जेके बि औरतूं औरतुनि खे जेकॾहिं पेट में ॿार आहे हिन साल मोहम्मद मुख़्तार ॼाओ आहे हबीब जे सदके सॼे जहान जे औरतुनि खे पुट ई पुट थो ॼाए अल्लाह ताला ये भी फरमायो तो जेकॾहिं कंहिंजे तक़दीर में धीअ लिखियल आहे कंहिंजे भाग में न्याणी लिखियल आहे त बि हिन साल नबी पाक जे सदके में धीअ मां फेराए मां रब खे ताक़त हुनखे पुट थो बनाए छॾियां अल्लामा अहमद कस्तलानी फरमायो आहे त ॿिए जहान जी त ख़बर कान्हे का रूह ज़मीन ते ख़ुदा पुटनि जी वंड विरहाई पर रुॻो मके पाक हिजाज़ जे इलाइक़े में 80,000 औरतुनि खे पुट ॼावा घणनि हज़ार औरतुनि खे अदा जोर सां चओ घणनि औरतुनि खे पोइ वहाबी बेहया वॾे फतवा अल्लाह ते असां ते त फतवाऊं थोरी त शिरक आहे मीलाद हराम आहे बिदअत आहे रब करीम जे मथां बि फतवा ॾियनि असां त वधि में 2 देवियूं 10 देवियूं 100 देवियूं लाहींदासीं ख़ुदा जे ज़ात तां कुर्बान वञा जो मोहम्मद जे सदके पुट पियो विरहाए अहिड़ी वंड पियो विरहाए जो क़यामत ताईं वंड को विरहाए न सघे मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ अवां जेतिरो बि महबूब जी ख़ुशी कंदव मीलाद मल्हाईंदव घटि आहे छो त अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात असांखे पंहिंजो महबूब अता फरमायो आहे ख़ुदा जो क़स्म आहे महबूब कंहिंखे ॾेखारबो बि कोन्हे रब करीम करम कयो आहे ॾेखारणु त पंहिंजी जाइ ते असांखे ख़ुदा पंहिंजो महबूब ॾेई छॾियो ख़ुदा ताला फरमाए थो मुंहिंजो हबीब आहे पर तव्हांखे ॾेई थो छॾियां गुनहगारनि खे ख़ुदा ताला महबूब हवाले करे छॾियो आहे इंशा अल्लाह तबारक व तआला इन महबूब जे दामन में हथ आहे क़यामत में अॻ में नबी हूंदो पुठियां असां सलातो सलाम पढ़ंदा मुस्तफ़ा सां जन्नत ॾे वेंदासीं सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वो मुस्लिम शरीफ में हदीस पाक आहे मशहूर हदीस पाक आहे हदीस शफाअत जे नाले सां सरकार फरमाइनि था पिया जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो हिकिड़ो ॾिहाड़ो 50,000 साल जो हूंदो घणो ॾिहाड़ो हूंदो साईं 50,000 साल का मामूली ॻाल्हि कान्हे ख़ुदा कावड़ियल हूंदो न को लेखो कंदो न को तोरारो तोड़ींदो न को माण्हू खे जन्नत ॾे मोकिलींदो न को जहन्नम ॾे इहे माण्हू पघर में पिया ॿुॾंदा तरंदा सॼो जहान नफ़्सा नफ़्सी में हूंदो 50,000 साल जो ॾिहाड़ो सारी मख़लूक़ात गॾिजी पाण में सलाह कंदा त अल्लाह खे अर्ज़ु कयूं मिंथ कयूं त पोइ हेॾे या होॾे जाॾे वणेसि ताॾे करे पर हिसाब त करे बीही बीही मरी विया हो पर कीअं कयूं अल्लाह त कंहिंसां ॻाल्हाए बि कोन थो हाणे सभिनी जे दिलि में ॻाल्हि आई थी त आदम अलैहिस्सलाम ॾे हलो आदम खे चऊं त सिफारिश करे मन ख़ुदा जी ज़ात बाबरकात असांजो लेखो करे वठे सभई सगोरा सभई इंसान आदम अला नबी अलैहिस्सलाम जे दरबार में ईंदा अर्ज़ कंदा या आदम अंत अबूना व अंत मस्जूदुल मलाइका ओ प्यारा आदम तू असांजो बाबो बि आहे मलाइकनि खां रब तोखे सजदा कराया हा वारो कर तू रब जे दरबार में असांजी सिफारिश कर ख़ुदा तबारक व तआला मन असांजो लेखो करे असांखे माफ़ करे जन्नत ॾे रवानो फरमाए आदम अलैहिस्सलाम चवंदो नफ़्सी 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 इज़हबू इला गैरी अॼु मूंखे कणिक जे दाणे वारी ख़ता यादि पई आहे मूंखे पाण गणती वरायो आहे मता ख़ुदा पाक मूंखां लेखो वठे हालांकि मूंखे ख़ुदा माफ़ त करे छॾियो आहे मां तव्हांजी का मदद कोन थो कयां तव्हां कंहिं ॿिए ॾे वञो ॿिए ॾे वञो ॿिए ॾे वञो माण्हू मजबूर थी करे हज़रत नूह नबी वटि ईंदा हज़रत नूह अलैहिस्सलाम साॻियो जवाबु ॾींदो
उता इब्राहिम अलैहिस्सलाम ॾींदा, इब्राहिम अलैहिस्सलाम बि साॻियो जवाब ॾींदो, उता फिरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि ईंदा, मूसा अलैहिस्सलाम बि साॻियो जवाब ॾींदो, ईसा अलैहिस्सलाम वटि जंहिं ईंदा अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम खे चवंदो त मां तव्हांखे दुनिया में बि ॿुधायो हो, क़ुर में लिखियो पियो आहे इज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ईसा अलैहिस्सलाम फरमाईंदो मां तव्हांखे दुनिया में ई चयो हो त उन नबी जी तव्हांखे मुबारक ॾियण आयो आहियां जेको मूंखां बाद में ईंदो जंहिंजो नालो अहमद हूंदो। अवां ॿियनि जे दर ते छो रुलिया हो, हलो त मां तव्हांखे हज़रत मुहम्मद करीम जे दर ते वठी हलां। हदीस पाक में ईंदो आहे तमाम मखलूक अल्लाह पाक जे हबीब करीम जे दर ते ईंदा, ईसा अलैहिस्सलाम उनखे ॾस ॾींदो, ईसा अलैहिस्सलाम उन्हनि सां गॾिजी ईंदो। उन टाइम ते हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जे अर्श जे साॼे पासे आराम में हूंदा, हिकिड़ो मक़ाम महमूद हूंदो, सब्ज़ रंग जो गुंबद हूंदो जेको नूर खां वधीक रोशन हूंदो। हज़रत मुहम्मद अरबी उन में आराम सां सुता पिया हूंदा, जिब्रील अमीन मुस्तफ़ा जे दर ते चौकीदारी बीठो कंदो। अर्श हस्त कमी पायज़ ऐवान मोहम्मद जिब्रील अमी खादिम दरबान मोहम्मद। हज़रत जिब्रील अमीन मुझे आप हबीब जे दर ते खादिम बणियो बीठो आहे। सभु दरवाज़े ते ईंदा, जिब्रील खे अर्ज़ कंदा, जिब्रील मुंहिंजे नबी करीम खे जाॻाईंदो, सरकार खे अर्ज़ कंदो या रसूल अल्लाह तव्हांजा उम्मती पर 1.25 लख नबियनि जा उम्मती तव्हांजे दर ते फरियादी बीठा आहिनि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे उम्मत जे हाल खे ॾिसी ॿाहिरि ईंदा। ॿाहिरि ॾिसण खां पोइ माण्हुनि जो बुरो हाल हूंदो, नफ़्सा नफ़्सी जो आलम आहे, ज़मीन टामे खां वधीक ॻाढ़ी हूंदी, सिजु नेज़े पांद लही आयो हूंदो, माण्हुनि जा रोई रोई अखियुनि मां रतु वहणु शुरू थी चुको हूंदो, अखियुनि जा ॻोढ़ा ख़तम थी विया हूंदा, माण्हुनि जे मांस रोड़जी ख़तम थी चुको हूंदो, हॾा जान ते वञी बचा हूंदा। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात जंहिं महिल इहो हाल ॾिसंदा त ख़ुदा जो महबूब मोहम्मद देर कोन कंदो, अल्लाह जे दरगाह में मोहम्मद मुस्तफ़ा सजदो कंदो। जंहिं महिल नबी करीम सजदो कंदो त महिल अल्लाह जे ज़ात बाबरकात वटां इरशाद थींदो इरफ़ा रासका सल तुअता। ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए सजदे जो टाइम नाहे, मुंहिंजा मोहम्मद अरबी मथो मुबारक मथे खणो, अवां जेको सुवाल कंदा वेंदव सो मां रब पूरो फरमाईंदो वेंदुसि। सुवाल त कयो न, तव्हां घुरो त सही। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे दरगाह में सुवाल कंदा, सजदो कंदा, उम्मत जे बारे में हिकिड़े उर्दू शाइर ॾाढी इहा सुहिणी ॻाल्हि पंहिंजे अंदाज़ में बयानु फरमाई आहे। दुरूद पढ़ तोखे मोहम्मद मुस्तफ़ा जो शान ॿुधाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। शाइर थो चवे जो नबी पाक सजदो कंदा त छा हालत हूंदी? चए थो त हे अर्श सजदे में सर को झुकाया, बिखर करके जुल्फ़ों ने ये रंग लाया, खुदा ने ये कह कर नबी को उठाया कि प्यारे तेरे गेसू क्या मांगते हैं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वटां हुकुम थींदो ओ मुंहिंजा हबीब तो पंहिंजा ज़ुल्फ़ खोलिया आहिनि, ज़ुल्फ़ खोले तो ज़मीन ते सजदो कयो आहे, सजदो करे तो मां रब खां सुवाल थो करी पियो मुंहिंजा महबूब छा थो घुरी, जेको घुरी सो मां रब तोखे अता कयां। हाणे नबी पाक खे अल्लाह जॾहिं ईअं फरमाईंदो त छा थो घुरी त नबी पाक अर्ज़ कंदो मोहम्मद ने रो कर कहा या इलाही मांगती है मेरे गेसों की स्याही, गुनहगार उम्मत की कर दे रिहाई, यही मेरे गेसू दुआ मांगते हैं। हबीब करीम जी ज़ात बाबरकात अर्ज़ कंदा या इलाहुल आलमीन मां ॿियो कुझु बि कोन थो घुरां, मां इहो थो तोखां घुरां त जंहिं बि शख़्स जे दिलि में मां मुहम्मद करीम जो इश्क़ ऐं मुहबत आहे, राईअ जे दाणे जेतिरो बि अयाव आहे, अदब आहे, मूंसां प्यार आहे, मां रब करीम तोखे अर्ज़ थो कयां त मुंहिंजे उम्मतीअ खे माफ़ फरमा।
जवाब में न दो। खुदा ने कहा ना घबरा मोहम्मद, मेरे सामने अर्श पर आ मोहम्मद, जिसे चाहे तू बख्शे वाले मोहम्मद, के प्यारे तेरी हम रजा मांगते हैं, के प्यारे तेरी हम रजा मांगते हैं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाई दो। ओ मुंहिंजा प्यारा हबीब, अॼु सजदे जो टाइम कोन्हे, अॼु त घुरण जो टाइम आहे। वल सौफ योतीक रब्बुक फतरदा जो वाइदो अॼु पूरो थियणो आहे। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, पोइ मां सिफारिश कंदो वेंदुसि, सुञाणंदो वेंदुसि पंहिंजे उम्मत खे, जंहिंजे दिलि में राईअ जे दाणे जेतिरो, वारीअ जे दाणे जेतिरो बि इश्क ऐं अदब ऐं मुहबत हूंदी, उनखे बाह खां वठी करे जन्नत में रवानो कंदुसि। इंशा अल्लाह ताला मुस्तफ़ा जे उर्स करण वारा, मीलाद करण वारा सद नबी जे सदके जन्नत में वेंदा। आहे आसरो? ॾाढे ॻाल्हायो। हबीबन करीमन में आसरो आहे। असांखे त सहारो ई सोहणे नबी जो आहे, असांखे त आसरो ई मोहम्मद अरबी जो आहे। दुआ कर छॾ अल्लाह ताला तव्हां असांखे मुंहिंजे आका मोहम्मद मुस्तफ़ा जी मोहब्बत नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्तो, तक़रीर जो मौज़ू अहिड़ो लंबो आहे, हिकु मुंहिंजे हबीब पाक अलैहिस्सलाम जे मीलाद में मुख़्तसर ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, जेके तफ़सील सां ॿुधाया त सुबुह थी वियो खुटंदो कोन। पर मां अॻे साल जॾहिं आयो हुउसि त शीयनि हिकिड़ो पंफलेट शाया कयो हो, जंहिंमें हुननि चयो त असां मुफ़्ती खां सवाल था कयूं, असांखे सवालनि जा जवाब ॾे। मां चयो त इंशा अल्लाह ताला वक़्तु ईंदो उमरकोट में तव्हांखे सवालनि जा जवाब ॾींदुसि। हे सवाल नामो मां शीयनि जो खणी आयो आहियां। हाणे ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं सवाल जो जवाब कड़ो हुजे त नाराज़ न थियनि। सवाल कंहिं कयो आहे बा? हे बाक़ाइदे हिनजे हेठां एड्रेस लिखी पई आहे, अराकीन अज़्ज़ा खाना अबू तालिब उमरकोट। हे पंफलेट आहे, इश्तिहार आहे। अव्हां शायदि ॾिठो हूंदो, इश्तिहार शहर में विरहाया हो, ॿिए हंधि बि विरहाया हो, मुॾे बि मोकिलिया हुयूं। इन जो जवाब असां तहरीर में बि शाया कयो आहे, लिखियो पियो आहे। पर उमरकोट वारा ज़ुबानी बि ॿुधो, उन शीयनि खे मां तव्हांजे रूबरू जवाब थो ॾियां। उन्हनि जा जेतिरा बि सवाल आहिनि, उन्हनि जा जवाब तव्हां गौर सां ॿुधो। इहे जवाब ॿुधी पोइ दुआ ख़ैर जी घुरंदासीं। अल्लाह तबारक व तआला शल तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए। बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब पाक जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदा। अदा हाणे ॻाल्हि ॿुधो, मूंखे इहा बि ख़बर आहे त असांजे जलसे जे रुकावट लाइ, असांजे जलसे खे नाकाम करण जे लाइ एसपी साहब वटि विया, डीसी साहब वटि विया, एसडीएम साहब वटि विया त भाई मुफ्ती थो अचे, असांखे गालियूं ॾींदो आहे। बाबा आउं छो ॻाल्हि ॾींदुसि? मूंखे क़ुरान पढ़णु कोन थो अचे, हदीस पढ़णु कान थी अचे, या मूंखे किताबनि जा हवाला कोन था अचनि, ऐं छो गारियूं ॾियां? गार त ॾींदो आहे ॼट जाहिल बेवकूफ़। ख़ुदा ताला शल असांखे जहालत खां बचाए। बाक़ी एतिरी ज़रूरु ॻाल्हि आहे त हुननि जे किताबनि जा हवाला ॾींदो आहियां। जेकॾहिं तव्हांजे किताबनि में गार लिखियलु आहे ऐं तव्हांखे गार सम्झ में थी अचे त पोइ भली हुजेव, ऐं गार कोन ॾींदो आहियां। अव्हांजे किताबनि जी ॻाल्हि थो ॿुधायां, जे गार आहे त बि तव्हांखे कार आहे। अव्हां सम्झो था अलाए न? ऐं पंहिंजे तरफ़ां नथो चवां, ॻाल्हि तव्हांखे सम्झायां न भाउ। हाणे ॾिसो, किताब में लिखणु गुनाह न आहे त पोइ भला पढ़ी ॿुधाइणु गुनाह आहे छा? अबाही मुंहिंजे हथ में छा आहे? ॾाढे ॻाल्हायो थो काग़ज़ ज़ोर सां जो छा आहे? अबा कंहिंजो लिखियलु आहे? जे लिखणु, छपाइणु ऐं विरहाइणु गुनाह कोन्हे त पढ़ी ॿुधाइण बि गुनाह कोन्हे। सम्झो था अलाए न? अहिड़े तरीक़े सां वहाबिन बि किताब लिखिया आहिनि, लिखिया अथनि, छपाया अथनि, विकिणनि वेठा, ॾोकण वेठा कमाइनि। हाणे किताब छपायो वहाबिन, लिखियो वहाबिन, छपायो वहाबिन, ॾोकड़ ख़र्च कया अब्दुर्रहीम, वठी करे 50 रुपए में पंहिंजे कुतुब खाने में रखियुमि। हाणे पढ़ी उहो किताब तव्हांखे ॿुधायां थो। अदा जेकॾहिं का ॾुखी ॻाल्हि आहे त माते कावड़ न कजो। डीसी साहब खे बि गुज़ारिश आहे, एसपी साहब खे बि गुज़ारिश आहे, एसडीएम साहब खे बि गुज़ारिश आहे, एसओचे साहब खे बि गुज़ारिश आहे, अव्हांजे साहबनि सभिनी खे गुज़ारिश आहे त जेकॾहिं लिखणु गुनाह न आहे त पढ़ी ॿुधाइण बि अब्दुर्रहीम ते गुनाह कोन्हे। बाक़ी रहियो सुवाल, तुहमत कान्हे, इल्ज़ाम कोन्हे। जॾहिं बि चवंदो उमरकोट में कोर्ट में बि किताब पेश करण जे लाइ मां तयारु आहियां। ॻाल्हि मंज़ूर आहे बा?
हाणे ॿ टे ॻाल्हियूं ॿुधो, नारा छॾियो बाबा। थोरो मसइलो तव्हांखे वहाबिन जो ॿुधायां, उन खां पोइ तव्हांखे हिन किताब जा हिन पंफलेट जा मोमिननि जा प्रकार तव्हांखे ॿुधायां। वहाबिन हिकिड़े किताब में लिखियो आहे, लिखण वारे जो नालो आहे मौलवी अशरफ अली थानवी। छा आहे नालो अदा? ॾाढे तो ॾाढे। छा आहे नालो? अशरफ अली थानवी। उन लिखियो आहे पंहिंजे किताब में त जेकॾहिं कंहिं इंसान खे तहारत कंदे, सम्झो था अलाए न, हेठां तहारत कंदे कंदे भितर हणंदे आंगुर खे थोरो अधु तोले जेतिरो काकूस लॻी वञे, जेकॾहिं ज़ुबान सां चूपे चटे छॾे त आंगुर पाक थी वेंदी। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सम्झ में ॻाल्हि अचे नथी अबा? कहिड़ो पाक मज़हब आहे, पाक मज़हब आहे साईं। काकूस लॻे चीच खे, देवबंदुनि जो हकीमुल उम्मत अशरफ अली थानवी थो चवे त इहो मसइलो तव्हांखे ॿुधाए छॾियां त जेकॾहिं वात में विझी चूसे चटे साफ़ करे छॾेसि त आंगुर पाक आहे। हाणे पुछियोसि आंगुर तत्व वारी पाक थी वई, वात तो वारो कीअं थियो? हाणे इहो मसइलो मता देवबंदुनि खे ॾुखियो लॻे, चवंदा असांखे गारियूं थो ॾे। आओ गारियूं कोन थो ॾियां, जे गारिया त यानी की अशरफ अली ॾिनी आहे, मूं कान ॾिनी आहे। सम्झो था अलाए न? पर ॿियो बि हिकिड़ो मसइलो ॿुधायां, देवबंद जो ॿुधायां बा? चओ त ॿुधायां यार। जे चवण जे करे थो ॿुधायां त मुंहिंजी नियत ॿुधाइण जी कान आई। मौलवी अशरफ अली थानवी किताब लिखियो आहे, उन में लिखे थो त हिकिड़ी फतवा हूंदी आहे शरीयत जी, ॿी फतवा हूंदी आहे अकुल जी। असां सम्झो था अलाए न? हिकिड़ा मसइला शरीयत में जाइज़, ॿिया मसइला अकुल में जाइज़। पर हिकिड़ा मसइला अकुल में जाइज़ पर शरीयत में नाजाइज़ हूंदा आहिनि। जीअं अकुल में जाइज़ आहे हिकिड़ो मसइलो, मौलवी अशरफ अली थो चवे त हिकिड़ो माण्हू हो जेको पंहिंजी माउ सां ज़िना कंदो हो। छा कंदो हो? पंहिंजे माउ सां ज़िना कंदो हो। उहो माण्हू हिनखे चवंदा भेण माउ सां ज़िना छो थो करे पियो, इहो ख़राबु कमु आहे। त उहो चवंदो बाबा ॻाल्हि ॿुधो, माउ सां मां ज़िना कई कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? हेॾो सारो आऊं जेको आहियां इहो अमर जे पेट मां इन ख़ासि जाइ तां निकितो आहियां, आऊं इतां निकितो आहियां। हाणे जेकॾहिं मुंहिंजो हेतिरो हेतिरो टुकड़ो वरी अमर वारे पासे हलियो त छा थी पियो? अशरफ अली थो चवे त इहा अकुल जे हिसाब सां फतवा जाइज़ आहे। सम्झो था अलाए न? छा सां जाइज़ आहे? छो त निकितो बि उतो हुआ, वरी वञे बि ओॾे थो पियो, उते तो वरी साॻी जाइ ते पियो नऊज़ बिल्ला शइ खे उमाणे त चए थो अकुल जे हिसाब सां जाइज़ आहे पर शरीयत जे हिसाब सां जाइज़ कोन्हे। अहिड़े तरीक़े सां चई त जेकॾहिं कोई माण्हू महाज़ल्ला काकूस खाए त हो चवे थो बाबा छा थी पियो? हुयो मुंहिंजे पेट में, पेट मां निकितो आहे, वरी पेट में वियो त छा थी पियो? अशरफ अली थो चवे त अकुल जे फतवा सां जाइज़ आहे पर शरीयत में नाजाइज़ आहे। ऐं मुंहिंजा अदा ॾिसो त ख़ुदा ताला देवबंदुनि जो अकुल कहिड़ो ख़राबु कयो आहे जो माउ सां बि ज़िना अकुल सां जाइज़ आहे, पेरो खाइण बि माअज़ल्ला अकुल सां जाइज़ कयो वेठा आहिनि। दुआ कयो ख़ुदा ताला शल अहल सुन्नत खे किने मज़हब खां बचाए। चओ आमीन। ॾाढे चओ आमीन, ज़ोर सां चओ आमीन। हाणे सुभाणे चवंदा असांखे मुफ़्ती गारियूं ॾेई वियो आहे, गार ॿार कान्हे का, जेकॾहिं किताब में नाहे त गार आहे, पर जे किताब में आहे त पोइ गार नाहे। किताब ॾेखारण जे लाइ फ़क़ीर तयारु आहे पर इहे कोन ॾेखारींदुसि। मैदान कयो, मुनाज़रो कयो, डीसी साहिब खे अमीन बणायो, उमरकोट जा सभु ठिकर मुला गॾु कयो, वलहेट सूधा गॾु कयो, जाॾो काॾो कुलरी सूधा गॾु कयो, हेॾो हिकिड़ो फ़क़ीर किताब खणी अचे, डीसीअ खां फ़ैसिलो करायो। जेकॾहिं तव्हांजे किताबनि में ॻाल्हि आहे त तव्हां दुबारो कलमो भरजो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, पर जे तव्हांजे किताब में नाहे जेकॾहिं अव्हांजे किताबनि में नाहे ऐं इल्ज़ाम आहे त मां तव्हांखे इख़्तियार थो ॾियां, जेको बि इंतिज़ामिया वारा मूंखे सज़ा ॾियनि सां क़बूल आहे, अव्हां जेका सज़ा ॾियो सां मूंखे क़बूल आहे। पर मां किताब में ॾेखारियां
त पोइ यार तोखे नए सिर कलमो भरणो पवंदो, वहाबियत छॾणी पवंदई, देवबंदीयत छॾणी पवंदई, अहले सुन्नत जमात जो तोखे गुलाम थियणो पवंदो। साईं वटि गुलज़ार खलील हली तोखे कलमो भराइणो हूंदा, साईं वटि तोखे मुस्लमान कंदासीं, छो त साईं हिंदुनि खे मुस्लमान कंदा, तो जहिड़ो हिंदू भली ते हली मुस्लमान थी मैदान में त ख़बर पए न। बाक़ी इहे जॾहिं इंतिज़ामिया जहिड़ो दाहूं करी त गारियूं था ॾियनि, गार बार असां कोन ॾींदासीं, तुंहिंजे किताबनि जो हवालो पेश कंदासीं, ॿिया मौलवी तोसां रिआयत कंदा आहिनि, मां तोसां रिआयत कंदुसि कोन को। हाणे हिननि जे वरी शीयनि जा सुवाल, उन्हनि जा जवाब मां तव्हांखे ॿुधायां। बुलंद आवाज़ सां सलात पढ़ो त शीयनि जा सुवालनि जा जवाब था अब हिन में कुल 12 सुवाल आहिनि। घणा सुवाल आहिनि? 12 हे शीयनि जा आहिनि। हाणे 12 सुवालनि जा 12 जवाब ॿुधो। मुख़्तसर तव्हांखे जवाब ॿुधायां थो, इंशा अल्लाह तबारक तआला शीयनि खे ताक़त ई कान्हे जो क़यामत ताईं जवाब ॾेई सघनि इंशा अल्लाह। पिछाड़ी नमूने ख़ातिर हिननि 12 सुवाल कया आहिनि। शीयनि खे वरी 13 इमाम जा मसइला बि ॿुधाईंदुसि। हाँ ठीक ठीक 12 इमाम त मशहूर हुया न बा, शिया चवंदा आहिनि असांजा 12 इमाम आहिनि, पर हिन 13 इमाम बिठायो कहिड़ो? ओ खुमैनी चवंदा आहिनि इमाम खुमैनी। उन हिकिड़ो किताब लिखियो आहे कश्फुल हिजाब। ओ कश्फुल हिजाब किताब मां वटि मौजूद आहे। उन 13 इमाम उन किताब में मसइला लिखिया आहिनि। पहिरियों हिननि 12 सुवालनि जा जवाब ॿुधो, उन खां पोइ 13 इमाम जा मसइला शिया ॿुधनि ऐं ख़ुशि थियनि त असांजे इमाम कहिड़ा असांखे मसइला ॿुधाइनि। दुरूद पढ़ तोखे सुवाल ॿुधाए त जो जवाब ॿुधाए। सवाल ही आहे त तव्हां पाण खे सुन्नी या अहले सुन्नत जा था चवरायो। अव्हां असांखे ॿुधायो का आयत का हदीस जंहिंमें अहले सुन्नत जो ज़िक्र हुजे, असांखे ॿुधायो। हाणे पहिरीं ॻाल्हि त सुन्नी असां आहियूं, असांजे मज़हब में तव्हांजो छा? असां तव्हांखे कॾहिं चयो आहे त शियो छो था सॾायो ऐं शियो क़ुरान मां ॾेखारियो, पर जे हरू भरू तव्हांखे शौक़ु आहे त ॿुधो मां तव्हांखे ॿुधायां। अल्लाह ताला जे प्यारे हबीब पाक फरमायो आहे, सरकार जी मशहूर हदीस आहे त यहूदी 71 फ़िरका था, नसारा 72 फ़िरका था, मुंहिंजे उम्मत में 73 फ़िरका थींदा। और फरमाए था कुल्लुहुम फिन्नार, सभु दोज़ख में वेंदा। या रसूल अल्लाह उन्हनि 73 फ़िरकनि मां को जन्नत में बि वेंदो? पाण फरमाए था हाओ मा व अना अलैहि असहाबी। ॿुधी छॾियो, उन 73 फ़िरकनि मां हिकिड़ी जमात आहे जेका हक़ ते आहे ऐं उहा जन्नत में वेंदी। या रसूल अल्लाह उहे केर आहिनि? पाण फरमाइनि था उन्हनि जी निशानी ही आहे। उहा निशानी ॿुधी छॾियो, उहो मां मुहम्मद जो तरीक़ो आहे ऐं मुंहिंजे असहाबनि जो तरीक़ो आहे। जंहिं तरीक़े ते मां आहियां ऐं मुंहिंजा असहाबी आहिनि, अवां उन तरीक़े ते हलंदो त जन्नत में वेंदो। 72 फ़िरका दोज़ख में वेंदा, पर जंहिं तरीक़े ते मां मुहम्मद ऐं मुंहिंजे असहाब आहिनि, उहो ई तरीक़ो जन्नती तरीक़ो आहे। हाणे नबीअ जे तरीक़े खे चइबो आहे सुन्नत। सुभान अल्लाह। चओ नबी जे तरीक़े खे छा चइबो आहे? ॾाढे चओ सुन्नत। ज़ोर सां जो छा चइबो आहे? ऐं नबी पाक जे असहाबनि खे चइबो आहे जमाअत। सुभान अल्लाह। असहाबनि खे छा चइबो आहे? हाणे सुन्नत जमात हुजूर पाण ॿुधाए वियो आहे त सुन्नत जमात या अहले सुन्नत या सुन्नत वारा या सुन्नत वल जमात वारा इहे ई जन्नती हल। ओ अधा तोखे कहिड़ी ख़बर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीसुनि जी? तो जाहिल खे कहिड़ी ख़बर क़ुरान पाक जी? तूं असां खां हदीस तो पुछी? ओ शिया हलिया मां तोखे ॿुधायां, मुहम्मद करीम ॿुधाए वियो आहे त सुन्नत जमात वारा जन्नत में वेंदा। सरकार त ॿुधाए वियो त सुन्नत जमात, सुन्नत माना मुंहिंजो तरीक़ो, जमात माना सहाबनि वारो तरीक़ो। अल्हम्दुलिल्लाह तव्हां असां वटि असहाबनि वारो तरीक़ो आहे या न आहे? मुहम्मद अरबी वारो तरीक़ो आहे या न आहे?
अल्हम्दुलिल्लाह पीरान पीर वारो तरीक़ो असां वटि, हज़रत महबूब सुभानी वारो तरीक़ो असां वटि, ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती वारो तरीक़ो असां वटि, हज़रत गौसल आलमीन वारो तरीक़ो असां वटि, हज़रत सुल्तान औलिया वारो तरीक़ो असां वटि, हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद अफ़सानी वारो तरीक़ो असां वटि। इहो सुन्नत जमात वारो तरीक़ो आहे। यदुल्लाहि अलल जमाअत, अल्लाह जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाए थो, ॿुधी छॾियो, अल्लाह पाक जो जमात जे मथां हक़ हथ आहे। उहा कहिड़ी जमात जेका सुन्नत वारी जमात आहे। अल्हम्दुलिल्लाह, सभई चओ अल्हम्दुलिल्लाह। साबित आहे असांजो सुन्नत और जमात जो तरीक़ो, क़ुरान मां हदीस मां साबित आहे। ख़ुदा जे फज़लो करम सां रब ताला जी ज़ात बाबरकात असांखे सुन्नत जमात जो तरीक़ो नसीब फरमायो आहे, जंहिंखे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नती फरमायो आहे। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा। ॿियो सुवाल चवे थो, असांजो शीयो क़ुरान में लिखियल आहे त असांजो मज़हब क़ुरान मां साबित आहे। कहिड़ो? आयत थो पेश करे सूरत साफ़ात जी, वइन्न मिन शीअतिही लइब्राहीम। अवां हिते ॾिसो, हे आलम वेठा आहिनि, साईं पीर साहिब क़िबला वेठा आहिनि, जाहिल खे लिखण बि कोन आयो आहे। आयत में अल्लाह ताला फरमायो आहे, इन अल्फ ज़ेरे, अल्फ खे ज़ेर, नून जे मथो शदा, अल्फ नून ज़ेरे, इन्नुन ज़बर न। हिन छा लिखियो आहे? इन्ना इन्ना मिन शीअतिही ला इब्राहीम। सम्झो था या न? हे तव्हांजे आॾो हिते कंहिंखां बि पढ़ायो, इन जी जाइ ते इन्ना। अब जंहिंखे क़ुरान जी ख़बर कान्हे का, ओ अब्दुल रहीम खां कहिड़ा सवाल कंदो? जाहिल, तोखे कहिड़ी ख़बर? तूं वञी ॾोहीड़ा सिख, तोखे ज़ाकिरनि सेखारियाई शेर ऐं बैत आहिनि, तोखे कहिड़ी ख़बर क़ुरान पाक जी? कुते खे कहिड़ी ख़बर त कणिक जी मानी छा थींदी आहे? ॼट खे कहिड़ी ख़बर त ॼांभो छा थींदो आहे? तो शीए खे कहिड़ी ख़बर त क़ुरान छा थींदो आहे? तो क़ुरान ई ग़लति लिखियो आहे, इन्ना मिन शीअतिही। इन्ना जो लफ़्ज़ आहे कोन को, क़ुरान खार मथां क़ुरान जी मार न पवई। हिननि भागनि जो क़ुरान ते ईमान ई कान्हे का। माना वरी छा लिखी अथनि? इन्ना मिन शीअतिही। असल में इहा सूरत साफ़ात में आहे बराबरि, पर लफ़्ज़ किया व इन मिन शीअतिही इब्राहीम। हे लफ़्ज़ शीयत ते भुलिजी पिया आहिनि। लफ़्ज़ शीयो जेको आहे अरबी जो लफ़्ज़ आहे, इन जी माना हे गिरोह या टोलो या जमात। छा आहे माना? गिरोह, टोलो या जमात। इन आयत खां मुंड में अल्लाह तबारक व तआला नबियनि जो बयानु कयो आहे। इब्राहिम जो बयानु आहे, इन खां अॻु में नूह जो बयानु आहे, इन खां अॻु में यहया जो बयानु आहे, इन खां अॻु में ज़करिया जो बयानु आहे, इन खां अॻु में ॿियनि नबियनि जो बयानु आहे। अल्लाह ताला नबियनि जा नाला खणंदे 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 अॻिते फरमाए थो त इन मिन शीअतिही लइब्राहीम। इहे जेके नबियनि जी जमात मां बयानु कई आहे, हज़रत इब्राहिम बि इन नबियनि जे जमात मज़ा हुयो। अल्लाह ताला छा थो चए? इब्राहिम कंहिंजे जमात मज़ो हुयो? चओ ॾाढी जो कंहिंजी जमात मज़ो हो? अल्लाह ताला चवे त इब्राहिम नबियनि जे जमात में हो। हे छा थो चवे त इब्राहिम शीयो हो। लफ़्ज़ शीए ते भुलिजी पियो। अब शीयो जेको अॼुकल्ह आम तरह माण्हू आहे, उहो तव्हांखे ॿुधायां छा खे चइबो आहे? अल मुखोड़े, सम्झो था न साईं? कारा कपिड़ा करे, भंग पीए, असहाबनि जी गिला करे, चइनि यारनि खे घटि वधि ॻाल्हाए, अहल बैत जी गिला करे, अलीअ जी गिला करे। अवां चवंदो शीयो वरी अलीअ जी कीअं गिला कंदो? मां तव्हांखे साबित करे थो ॾियां त शिया अलीअ जी गिला था करनि। तव्हां सुन्ननि जो अक़ीदो छा आहे? अली बहादुर हो या अली बुज़दिल हो? ॾाढे चओ, चओ तव्हां बहादुर ऐं गैरत वारा हो या बुज़दिल बेगैरत आहियो? चओ असां गैरत वारा। उमरकोट जा मुस्लमान सच ॿुधाए, को माण्हू न तुंहिंजी ज़ाल खे थपड़ूं हणे ऐं तूं बीठो ॾिसी तुंहिंजी गैरत बर्दाश्त कंदी त मुंहिंजी ज़ाल मोचड़ा पई खाए। तोड़े ग़रीब आहे, मिसकीन आहे, विड़ी पवंदे, सिर वधाईंदे, मुंहिंजा अदा गैरत खां मथे का ॻाल्हि कान्हे का, आहे या न आहे? ॾाढे ॻाल्हि आहे। शीयनि पंहिंजे किताब में लिखियो आहे, किताब जो नालो आहे जिला उल उयून,
माज़अल्लाह उन जलाल उयून में लिखनि था पिया त हज़रत बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे हज़रत उमर थुॾो हयो, थुॾे हण सां बीबी फातिमा जी पासरी भॼी पई। पासरी भॼण खां पोइ फातिमा ज़हरा खे 6 महीने जो पेट हो, उन जो नालो अॻे ई हुज़ूर रखी छॾियो हो इमाम मुहसिन। उहो शहीद थी बीबी साहिबा जे पेट मां किरी पियो, पर हज़रत अली कुझो ई कोन को, ख़ामोश थी रही चए मौला मां छा कयां, मजबूर आहियां, मज़लूम आहियां, मुंहिंजे घरवारी सां ज़ुल्म आहे, तुंहिंजे नबीअ जी धीउ आहे, तूं पुॼजा। ओ उमर कोट जा मुस्लमान सच ॿुधाए, इहा अली साईं जी बहादुरी आहे।